तव्हांखे एकता जे ॾींहं जूं लख लख वाधायूं, लख लख मुबारखां सॼी सिंध वासियुनि खे, पाकिस्तान वासियुनि खे ऐं जेके पाकिस्तान खां ॿाहिरि दोस्त रहनि था पिया, दुबई, कैनेडा, यूरोप, इटली, अमेरिका ऐं सभी दोस्तनि खे सिंध जे हिन ॾिहाड़े अज़ीम ॾिहाड़े जूं लख लख वाधायूं, लख लख मुबारखां दिलि जे गहराइनि सां सभिनी दोस्तनि खे लख लख मुबारखां। जीअं त असीं गुज़ारिश कयूं था शरावत साहब खे त हू तव्हांखे अॼु जे ॾींहं जे अजरक टोपी जे डे जे हिसाब सां तव्हांखे कुझु न कुझु ॿुधाए। जी शरावत साहब छा था ॿुधायो? बिस्मिल्लाह। Fazul 0300 313 4972। प्लीज़ हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं। प्लीज़ हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन के बटन को दबा दें।